दोस्तों, वॉइस ऑफ इंडस टीवी पारां अली नवाज़ आरी सर जो सलाम क़बूल पवे। दोस्तों, असां कुछ नवा सिलसिला शुरू करे रहिया आहियूं। उन्हनि में असां हिकिड़ो नओं सिलसिलो शुरू कयो आहे लतीफ़ियात। छाकाणि जो लतीफ़ हिकिड़े फ़िक्र जो नालो आहे ऐं असां चाहियूं था त शाह साईंअ जो जेको फ़िक्र आहे उनखे असां पंहिंजे हिन यूट्यूब चैनल वसीले सॼी दुनिया ताईं पहुचायूं। ऐं उन सिलसिले में असां कोशिशि कंदासीं त हफ़्ते में हिकिड़ो प्रोग्राम लतीफ़ियात ते हुजे ऐं उहो सिंध जे कंहिं वॾे आलिम, दानिश्वर, मौक़िक़, नक़ाद जो लिखियलु मज़मून हुजे, मक़ालो हुजे। असां जो अॼोको ही जेको प्रोग्राम असीं पेश करे रहिया आहियूं हीअ आहे सिंधी ॿोलीअ जे नाले वारे आलिम, कहाणीकार, नाविल निगार सिराज मेमुन जो लिखियलु मज़मून शाह लतीफ़ जो सियासी फ़िक्र। सजण ई साणे कंहिं अणासीअ विसरे, इहे लफ़्ज़ फ़क़्ति लतीफ़ ई चई सघे थो। सिंध जो समूरो सियासी फ़िक्र, काल, अॼु ऐं सुभाणे जी समूरी सियासत उन्हनि लफ़्ज़नि सां वाॻियल आहे। उहे टे ई लफ़्ज़ आहिनि जेके शाह खे सिंध जो अञाण बणाए चुका आहिनि। लफ़्ज़ निहायत सादा सूदा, बिन सवला ऐं आम सिंधियुनि जे सम्झण जहिड़ा आहिनि। बज़ाहिर उन्हनि में फ़िलसफ़े जा के अमीक नुक़्ता समायल बि कोन्हे, न की मजन का सियासत थी बखे। उन्हनि में का सही सिंधी शाउनिज़म बि कान्हे, न मंझन लांग बूटनि लाइ का नफ़रत आहे, न को मंझन जमहूरियत जी लाफ़ज़नी आहे, न उन्हनि में का मार्क्सिज़म भरियल आहे, न की मंझन इस्लाम ऐं नज़रिए पाकिस्तान जी हाय घोड़ा आहे। पर उन्हीअ जे बावजूदु इहा सिट सिंध जे समूरे सियासी फ़िक्र जो निचोड़ आहे जेको मुअनि जे दड़े वारे वक़्त खां अॼु ताईं सिंधियुनि जी रहबरी कंदो आयो आहे। फ़िलसफ़ो उहो ई ताक़तवर थींदो आहे जेको आम इंसाननि जे दिलनि में घर करे वञे, संदनि दिलनि जी धक धक सां गॾु धड़कंदो रहे। ज़मान ऐं मकान खां मावरा हुजे, जेको निकोरो सच हुजे ऐं जेको वक़्तु गुज़रण सां वधीक पुख़्तो, वधीक अटल थींदो वञे, जेको इंसान जे रूह जी ओसर जो हिसो बणिजी वञे। चिता थो ॾे त वगर में वाई काल तुंहिंजी कूंजड़ी, वगर में वाई काल तुंहिंजी कूंजड़ी, सर में सारी नई घणूं भेनर ऐं भाई, पसे न फाई जा मारीअ संदे मन में। ऐं ओञाण बि ॾिए थो त बगल मंझि बंदूक मारीअ मेरा कपिड़ा, बगल मंझि बंदूक मारीअ मेरा कपिड़ा, मारियो मीर मलूक लताड़ियो लक चढ़े। इहो आहे भिटाईअ जो सियासी फ़िक्र। इहो आहे हिन जो असां लाइ छॾियल विरसो। असां उन मां छा पिरायो आहे सो बावां जे मुंहिंजे साम्हूं आहे। लतीफ़ जो इहो मसलस, इहो टिपासो सनियूं जेतिरो काल सचो हो ओतिरो ई अॼु सचो आहे। काल बि रेलीवेंट हो, अॼु बि रेलीवेंट आहे। अॼु वरी सिंधी माण्हुनि ऐं सिंधी ॿोलीअ खे यादि करण जी सेन हणण जो वक़्तु आहे, न त तारीख़ में असीं अणासा सॾिबासूं, हमेशह लाइ गूंगा थी वेंदासूं। शल न भिटाईअ जो ई पारातो असांजो नसीब बणिजे। छनल छॼ हथनि में कुलनि कोॾारा, पोरे ख़ातिर पंहिंजे उथनि सवारा, ओॾ बि वेचारा लाखा वञनि लॾियो। ऐं इहा हैसियत हासिलु करे जंहिं लाइ भिट धणी पाण ओञाण ॾिए त ॻाल्हियूं पेट वरनि में वधी वण थियूं। असां सिंधियुनि लाइ इहो ई फ़िलसफ़ो आहे, इहा ई सियासत आहे, इहो ई आइन आहे जंहिंमें कंहिं बि अठीं तरमीम जी न कंहिंखे मजाल आहे न गुंजाइश।
अचो त उन्हनि लफ़्ज़नि ते थोरो गौर करियूं त छो ऐं कीअं शाह जो इहो बेत असांजो सियासी फ़िक्र बणियो आहे। लतीफ़ सिंध जी तारीख़ जे उन दौर में ॼाओ निपुणूं ऐं जवानी माणियाई जॾहिं सिंध वॾनि ॾोलावनि में हुई। अरगोननि ऐं मुग़लनि जे बाहुड़ मां सिंधियुनि मस मस वञी जिंद आज़ाद कराई हुई ऐं उन आज़ादीअ लाइ रत जे समुंड खे पार करे आया हुआ। कलोड़नि जी हुकूमत जो दौरु ईअं चइजे त नीम आज़ादी ऐं ग़ुलामीअ जो दौरु हो। सिंध आज़ादु हूंदे बि पंहिंजनि जी हुकूमत हूंदे बि मुग़ल शहनशाहियत जे वफ़ाक़ फेडरेशन में वाॻियल ऐं जोटियल हुई। मर्कज़ में औरंगज़ेब जी जमायत इस्लामी ऐं IGI जी हुकुमरानी हुई। हुदूद ऑर्डिनेंस, मार्शल लॉ रेगुलेशन, कोड़ा ऐं फटका आम रवाज हो। सिंध जा कलोड़ा मिठी बि माठ मुठी बि माठ करे इहो सभु कुझु सहंदा आया ऐं औरंगज़ेब जा कानून नाफ़िज़ करण लाइ मजबूर हुआ। मुग़ल वापारियुनि ऐं लश्करियुनि सिंध जे समूरनि हुनरनि, सनअतनि ऐं कारीगरनि ते हिकु हटी पिए हलाई ऐं जंहिं दांह ते कई तंहिं लाइ लाहौर ऐं दहलीअ मां ख़ासि फ़रमान थे जारी थिया। उन्हनि फ़रमाननि जी इतायत कराइण लाइ ख़ासि लश्करी बि मोकिलिया थे विया ऐं टोड़ी फाटक जहिड़ा वाक़िया मामूल बणियल हुआ। मुग़ल वफ़ाक़ जा गमाश्ता मियां यार मोहम्मद ऐं मियां नूर मोहम्मद कलोड़े जी दरबार में चीफ सेक्रेटरी ऐं एडवाइज़र मुक़ररु थियल हुआ, जेके कोरंशूं त कंदा हुआ, साहिब सलामत जा ऐलान बि कंदा हुआ, पर हुकम अहकाम उहे जारी थींदा हुआ जेके मुग़ल वफ़ाक़ जा गमाश्ता सलाह मशूरे तौरु ॾींदा हुआ। पने आकिल जहिड़ियूं फ़ौजी छावणियूं कलोड़नि खे पंहिंजे आपे खां ॿाहिरि निकिरण खां पोइ रोकण लाइ उतर तोड़े लाड़ में मौजूदु हुयूं। जॾहिं औरंगज़ेब ऐं संदसि पोयरनि सां 17 अगस्त जहिड़ा हादिसा पेश आया तॾहिं मौलवी साहिबनि खे ॾाढी ॻणती अची वरायो ऐं PNA वांगुरु पहिरीं नादर शाह ऐं पोइ अहमद शाह अब्दालीअ खे अर्ज़दाश्त मोकिलियाऊं त वारो करियो मार्शल लॉ लागू करियो, न त हिंदुस्तान ऐं सिंध में इस्लाम खे ॾाढो ख़तरो दरपेश आहे। ॿिन्ही ॼण मौलवी साहिबनि जो अर्ज़ु अॻायो ऐं अहिड़ी मार्शल लॉ लॻायऊं जो चंगेज़ ऐं हलाकू ख़ान बि पंहिंजे क़ब्रनि में तड़पिया हूंदा। नादर शाह त सिंध सां उहो हाल कयो जो वीचारा माण्हू घोड़नि जे हिनकारनि खां ईअं थे ॾिना जीअं हाणे किलाशनकोफ़ जे बरस्टनि खां था ॾिजनि। लखें इंसान उन बगड़नि तां चीरजी चीथाड़जी मुआ सिंध में हर उहा शइ जेका साई सब्ज़ ऐं ख़ुशहाल हुई उनखे ताराज करे छॾियाऊं। समूरा कुतुबखाना ऐं मदरसा साड़े रख करे छॾियाऊं। मियां नूर मोहम्मद कलोड़ो पंहिंजे मंशूर वसियत में जेतिरो अफ़सोस पंहिंजे कुतुबखाननि जी बर्बादीअ ते कयो आहे एतिरो खेसि पंहिंजनि 3 पुटनि जे यरगमाल थियण ते बि कोन थियो। पुटनि खे वराइण लाइ हुन जेको भुंग ॾिनो सो तारीख़ में शाहकार आहे। अतलस ऐं केम ख़वाब हीरनि जवारनि सां लॾियल उठनि जो हिकिड़ो काफ़िलो बि रवानो कयाई ऐं गॾोगॾु फ़ारसीअ में हीअ बि चवाए मोकिलियाई, सलामी रसांस बाइज़ व न्याज़ के शाह अफ़गान गर्दों फराज मुनम बंद ताजदार तूम ब फर्मा बरदारी नाबदार तूम। पर जॾहिं नादर शाह मौत तॾहिं मियाँ साहब संदसि मरण जी तारीख़ सुफ़ाक ऐं नापाक मञा कढी उन वक़्तु ठटे जे हिकिड़े शाइर काज़ी अब्दुल कादिर जो हीअ तारीख़ कढी, फितना नादर चू बरूं शद ज़मिया राय ते आमद बहम आलमिया ख़ुश ख़बर हा तफ़ज़ फरमूद ग़ैब। नादर शाह जे मरण ते उहा ख़ुशीअ जी तारीख़ बिल्कुलु ईअं आहे जीअं 17 अगस्त लाइ सिंधी शाइरनि भिटाईअ जे हिन बैत मां तारीख़ कढी आहे। मतो आएं मछ थुलो थियो थूना हणी तोजा भाई अच तैं पाणी पुना ॾींहड़ा। सो इहो हो सियासी माहौल जंहिंमें भिटाईअ पंहिंजी ज़िंदगी गुज़ारी। इहो ई सियासी माहौल हो जंहिंमें मुग़लनि जी चुर्च ऐं संदन FIR ते शाह इनायत सूफ़ीअ खे शहीद कयो वियो, जंहिं ते भिटाई अहिड़ा मर्सिया लिखिया जिन जा लफ़्ज़ अॼु बि रुआड़े था विझनि। ॼण त शाह समूरनि सिंधियुनि सां तज़ियत थो करे। सारियो सांभियड़नि खे रूह मुंहिंजो रोए पांधी पवारनि जो काल न आयो कोई राज परतो रब खे सुमरा संदोए रातो ॾींहं रोए मिटी मारूअड़नि जी।
इहे अहिड़ा वाक़िया आहिनि, अहिड़ा सान्या आहिनि जेके आम माण्हूअ खे बि कुझु सोचणु कुझु करण ते मजबूर करे था विझनि त भिटाईअ जहिड़े अहसास इंसानु छा छा न सोचियो हूंदो, छा न लोचियो हूंदो, छा न सठो हूंदो। पर भिटाई रुॻो आम माण्हू न हो, हुन जे अंदर में अहसास ऐं इदराक जो जेको समुंड छोलियूं हणी रहियो हो, उनखे हिन छुड़वाग छॾण बदिरां बैतुनि ऐं वायुनि जे ज़रिए पंहिंजे मारवड़नि सां वंडे विरछे खेनि हाल ऐं मुस्तक़बिल लाइ हिकु मुस्तक़िल पाइदार ऐं हयात बख़्श फ़िक्र ॾियण जो जतन कयो। हिन वॾे वाक़े सेन ऐं जागो जाड़े जा समा सुख म सुम्हो, उहा सेन गुज़िरियल अटकल 250 सालनि खां अंडो थो अचे ऐं इहा सेन जेतिरी उन वक़्तु बर वक़्तु ऐं बरमहल हुई, अहिड़ी ई बर वक़्तु ऐं बरमहल अॼु बि आहे। इहा ई ज़मान ऐं मकान खां मावरा शाइरी आहे जेका माज़ी हाल ऐं मुस्तक़बिल जा वेछा ओरांगे अॼु बि अहिड़े ई वक़्ताइती साबित थिए थी। पर रुॻो जाॻण जो सॾु ॾियण बि त काफ़ी न आहे। छो जाॻिजे, छा लाइ सुख न सम्झे? उन लाइ हिकु मुस्तक़िल फ़िक्र जी ज़रूरत हुई, हिकु सियासी उसूल जी ज़रूरत हुई ऐं भिटाईअ जे हिन बैत में इहो फ़िक्र समायल आहे। सॼण ऐं साणे कंहिं अणासीअ विसरे। लफ़्ज़ त निहायत सादा सूदा आहिनि, पर उन्हनि जे पोयां तारीख़ जी वॾी ॼाण, वॾो इदराक मौजूदु आहे। इंसानु पंहिंजे फ़िक्री ऐं समाजी तारीख़ जो वॾो पंधु करे अॼु जी समाजी सूरताल खे पहुतो आहे। पथर जे ज़माने खां हज़ारे सालनि ताईं इंसानी मुआशिरे जेका इर्तिका कई आहे, उन इर्तिका जे बुलंद तरीन सतह वतन ऐं ॿोली आहिनि। इंसानु अॼु सुञातो ई वतन ऐं ॿोलीअ सां वञे थो। वतन खां अॻु वारी ज़िंदगी ऐं ॻाल्हाइण जी कुवत खां अॻु वारी ज़िंदगीअ खे प्री ह्यूमन या प्री हेमू सेपियन दौर सॾियो वञे थो। अकेलो ई अकेलो कुदरती आफ़तनि ऐं आपदाउनि सां जहिड़ींदो इंसानु जॾहिं गारनि मां ॿाहिरि निकितो, तॾहिं हुन कुड़ुम क़बीले ऐं क़ौम वारो सफ़रु तइ कयो। उन ई सफ़र में हिक ॿिए सां पंहिंजे तजुर्बनि जी ॾे वठि करण जी ख़्वाहिश ॿोलीअ खे जनमु ॾिनो। उहो समाजी तालुक़ रूसो जे लफ़्ज़नि में सोशल कॉन्ट्रैक्ट इमरानी मुआइदो हो जेको इंसानी ज़िंदगीअ जो मावर बणियो। ऐं जॾहिं हिकु इलाइक़े में रही उते हिकिड़ी ई ॿोली ॻाल्हाईंदड़नि सां गॾिजी पंहिंजा ॿिया रिश्ता जोड़े सघियो, तॾहिं वतन ऐं साणे जो तसवुरु इंसानी इर्तिका जो बुलंद तरीन मंज़िल बणियो। उन ई वतन में रहंदड़ ऐं हिन जहिड़ी ॿोली ॻाल्हाईंदड़ हुन जा सॼण हुआ जिन हिन जे वतन ऐं ॿोलीअ खे क़बूलु न कयो, उन्हनि ते हमले आवर थियासीं। ज़ाहिर आहे त हुन जा सॼण कीअं सॾिबा। सिंधी ॿोली 5000 वरियनि खां उन सॼणपे जे तसवर खे अहिड़ियूं सुहिणियूं ऐं सेबतियूं मानाऊं ॾिनियूं आहिनि जो लिसानी माहिरनि लाइ इहो हिकु अजीब मौज़ू आहे। सिंधीअ में सॼण लफ़्ज़ी मानाउनि ते ग़ौर कबो त ख़ैर खाई खां वठी वेझी अज़ाज़त जूं मानाऊं रखण सां गॾु उन में दोस्त, साथी, महबूब, पिरी ऐं सुपरीअ जूं मानाऊं बि मौजूदु आहिनि। लुग़तीअ लिहाज़ खां सॼण जो धातु स ऐं ॼण मां बि इहा ई माना थी निकिरे, यानी साॻीअ माउ जो ॼणियल, साॻिए हिकु जहिड़े बुणियाद वारो, साॻीअ ऐं हिकी क़ौम जो माण्हू, साॻिए वतन जो ॼाओ। इन लुग़वी माना में जॾहिं समाजी रिश्तनि, मुआशरती ऐं अदबी हवालनि जो ॻांढापो थियो त उन जे मानाउनि में इहा वुसअत आई जंहिंजो ज़िक्र कयो वियो आहे ऐं जंहिं लाइ भिटाईअ जी बि शहादत मौजूदु आहे त सॼण ऐं साणे ॿई अखर हिकिड़े। साणे लफ़्ज़ बि अजीब तारीख़ थो रखे। धातु पद जे लिहाज़ खां उन जी माना आहे इंसाननि जो उहो गुरू जेको हिक ॿिए सां ॿधल ऐं कंहिं ज़ंजीर में जकड़ियल हुजे। पर समाजी ऐं मुआशरती इर्तिका जे मानाउनि उनखे अञा बि वधीक वुसअत ॾिनी आहे, जंहिंमें इलाइक़े ऐं वतन जे तसवर सां गॾु ॿोलीअ जे हवाले सां हिक ॿिए सां ॻंढियल क़ौम जी माना बि रखे थो। हाणे उन ई लफ़्ज़ जी सियासी ऐं समाजी माना आहे पंहिंजो वतन, पंहिंजो देश। बाक़ी रहियो हिकिड़ो लफ़्ज़ अणासी। आम लुग़तनि में अणासो या अणासीअ जी माना आहे जंहिंखे नक न हुजे, यानी बेनको। सिंधीअ में असीं चवंदा आहियूं त फलाणे खे त नास पितो ई कोन्हे, यानी गैरत न अथसि। नक वढजण ऐं नक न हुजण खां वॾी गार सिंधीअ में ॿी कान्हे। पर हाणे लिसानी तारीख़ ते किन तहक़ीक़ कंदड़नि अणासी लफ़्ज़ जी माना कढी आहे जंहिंखे वात न हुजे, जेको ॻाल्हाए न सघे,
अवायो हुजे, गूंगो हुजे या उहो माण्हू जंहिं अञा एतिरी इर्तिका न कई हुजे, जो ॻाल्हाए सघे या खेसि पंहिंजी ॿोली हुजे। ऋग्वेद में हिकिड़ी हंधि अंदरि जी साराह कंदे चयो वियो त हुन पंहिंजे दुश्मननि खे, जेके अनासा हुआ, जेके ॻाल्हाए न थे सघिया, जिन खे पंहिंजी ॿोली न हुई, पंहिंजे तीरनि सां तबाह कयो। अनासी लफ़्ज़ जे इन्हनि ॿिनि मानाउनि मां कहिड़ी बि माना वठिजे त भिटाईअ जे हुन सियासी फ़िक्र जी ॼाण पइजी वञे थी त जेको माण्हू पंहिंजनि सॼणनि ऐं पंहिंजे वतन खे विसारे वेठो, सो फ़क़ति अनासो ई थी सघे थो, बेनको, बेग़ैरत, जंहिंजो नास पितो ई ॿुॾल हुजे। जेकॾहिं हुनखे ॿी माना में वठिजे त फ़क़ति गूंगा, बेज़ुबान माण्हू जिन खे पंहिंजी ॿोली न हुजे, से ई पंहिंजनि खे ऐं पंहिंजे वतन खे विसारे वेंदा आहिनि। पंहिंजनि सॼणनि, पंहिंजे वतन ऐं पंहिंजी ॿोलीअ जो इहो टिपासो तसवर फ़क़ति शाह साईं ई ॾिनो आहे। उन टिकुंडे मंझां हिकिड़ो पायो बि कढी छॾिबो त शिकिल ई बिगड़ी वेंदी। वतन लाइ त भिटाई केतिरनि हंधनि ते चयो आहे त हाइफ़ तिनी खे होए वतन जिनी विसारियो। पर इहो महज़ वतन दोस्तीअ जो हिकिड़ो पहलू आहे, हिकिड़ो पासो आहे। उनखे भले को तंग नज़री सॾे या शाउनिज़म सॾे, पर वतन दोस्ती बहरहाल इंसानी मुआशिरे में हिकु चङो उञाण सम्झो वञे थो। भिटाई उन खां घणो अॻिते वञी हिकु सियासी फ़िक्र सिंध वारनि खे ॾिनो आहे त वतन, वतन जा माण्हू ऐं वतन जी ॿोली टे अहिड़ा अनसर आहिनि जिन खे हिक ॿिए खां जुदा करे नथो सघिजे। वतन खे हर वक़्तु यादि रखिणो आहे, वतन जे माण्हुनि, पंहिंजे सॼणनि खे हर वक़्तु यादि रखिणो आहे, वतन जी ॿोलीअ खे हर वक़्तु यादि रखिणो आहे, सिंध खे, सिंधियुनि खे ऐं सिंधी ॿोलीअ खे यादि रखिणो आहे। यादि रखण मां मुराद रुॻो विर्द करणु कोन्हे, यादि करण मां मक़सदु आहे उन्हनि जो बचाव करणु, उन्हनि खे क़ाइमु करणु, उन्हनि लाइ विढ़णु। भिटाईअ जंहिं नमूने सिंध, सिंधियुनि ऐं सिंधी ॿोलीअ खे यादि कयो आहे, उन जा हज़ारे मिसाल रिसाले में मौजूदु आहिनि। हिन खे सिंध जी हर शइ सां एॾो प्यारु आहे जो कलाचीअ जे कुन खां वठी कारूंझर जे मोरनि ताईं, धरतीअ जे चपे चपे सां, समुंड सां, दरिया सां, डंडनि ढोरनि सां उनखे बेहद प्यारु आहे। हिन खे सिंध जे वण सां, वण जी काठीअ सां मोहबत आहे। हिन खे थर जी वारीअ जे ज़रे ज़रे सां बेनता मोहबत आहे। हिन खे सिंध जे हर मारू, हर पंवार, हर सांगी, हर ॾोथी, हर हारी, हर हिकु पसूअ सां बि ॾाढो प्यारु आहे। ऐं जॾहिं बि उन्हनि मां कंहिंखे बि को जोखम साम्हूं थो अचे, को नादर शाह, को अहमद शाह अब्दाली सिंध जे कंहिं कख सां बि हथ चुरांद करणु थो अचे त सेन हणणु थो लॻे त जाॻो जाड़े जा समा सुख मसुमो, या वरी सॾु थो ॾे वगर विसारे वेठे कीअं माठ करे। दोस्तो, हीउ हुयो असांजो अॼोको प्रोग्राम लतीफ़ियात ते शाह लतीफ़ जो सियासी फ़िक्र, जेको सिंध जे नाले वारे आलम सिराज साहब जो मज़मून हुयो, जेको मूं अव्हांखे पढ़ी ॿुधायो। ऐं असां ईंदड़ हफ़्ते ॿीहर वरी बि साॻिए मौज़ू सां कंहिं नाले वारे आलम जी का तख़लीक़ अव्हांजे अॻियां खणी पेश थींदासीं। तेसिताईं अव्हां पंहिंजे मेज़बान अली नवाज़ आरी सर खे ॾींदा इजाज़त। सिंध सलामत, साथ सलामत।